सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडू जाम में शागिर्द इत्तेहाद पारां 3 हफ़्ता अॻु सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्द इरफान जतोई खे हॉस्टल मां खंभे गुम करे बंद में कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए सखर जे थाणे झांगारो जी हद में दहशतगर्दनि जी गोलियूं हणी क़त्ल करण जे ख़िलाफ़ अॼु ज़रई यूनिवर्सिटी में शागिर्दनि एहतजाज रिकॉर्ड करायो। We want justice. We want Justice. शागिर दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर। शहीद इरफान जतोई कातलन के लानत। शहीद इरफान जतोई कातलन के लानत। शहीद इरफान जतोई कातलन के We want Justice. We want Justice. जंहिंमें आसिफ नूर बुलंदी अब्दुल लतीफ़ जट महबूब जतोई ऐं ॿियनि शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस गर्दी जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं आला अमलदारनि खां मुतालबो कयूं था त इन्हनि जी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। ॿी सूरत में सॼी सिंध नंदर शागिर्दनि पारां एहतजाज जी मुज़ाहिरा धरणा हया वेंदा। रिपोर्टर मुराद अली सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।